अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ अगद माहिया हिराबा से सब खां पहिरियों हलंदासीं हेडलाइंस की तरफ़। सामूंडी तूफ़ान बाइपरजॉय जो ख़तरो टरी वियो। केटी बंदर बदीन ऐं सिजावल जे साहिली इलाइक़नि मां बेघर थियल माण्हू तूफ़ान जे ख़तरे सबबि वापसि पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थी विया। ओगरा शेखोपुरा में रिमोट कंट्रोल ज़रिए 50 सैकड़ो घटि पेट्रोल फराहम करण वारा 2 पेट्रोल पंप सील करे छॾिया। पुलिस फ्रॉड में मुलविस 6 ॼणनि खे हिरासत में वठी छॾियो। लाहौर पुलिस क़ौमी वुमेन फुटबॉल टीम जे गोलकीपर शुमाइला सत्तार खे जिना हाउस हमले केस में जियो फेंसिंग जी फाइनल लिस्ट में नालो अचण ते गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त शुमाइला सत्तार खे गिरफ़्तारी बाद जुडिशियल रिमांड ते जेल मुंतक़िल कयो वियो आहे। कोटड़ी जी भरिसां ॻोठ फैज़ल महर जे रहवासी 25 साला नौजवान घरूअ मिड़त सबबि पंहिंजे चाचे जे घर अंदरि पाण मथां पिस्टल जो फायर करे मुबैना ख़ुदकुशी करे छॾी। नाज़रीन, हिन वक़्त ताईं हेडलाइंस वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिर्फ़ एसएस न्यूज़।